तव्हां ईअं सां सम्झंदासूं ऐं वरी अल्लाह पाक खां अमल जी तौफ़ीक़ बि घुरंदासूं। बरकत जे ख़ातिर अचो त दुरूद पढ़ो, उन खां बाद में आयतुनि जी माना ऐं उन्हनि जी तशरीह सभई बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या मां तो तव्हांजे लाइ हाणे आयो आहियां 8:45 बजे, पर तव्हां सम्झा तो पेपर को वी थकिजी पिया हो, तंहिंजे करे थकल दुरूद न पढ़नि, जंहिंखे थक थियो आहे उहे भली साही पटनि, ॿिया दुरूद पढ़नि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ताला जल जलालहू अमर वारो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अलिफ लाम मीम। कुरान शरीफ जी कॾहिं न कॾहिं तव्हां ज़ियारत कंदा हूंदव। कुछ सूरतूं कुरान पाक में अहिड़ियूं आहिनि जंहिंजे मुंड में अहिड़ा अखर आहिनि। सूरत बकर जे मुंड में आ अलिफ लाम मीम। ॿियनि सूरतुनि में भी अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ अल्लाह ताला फरमाए थो हामीम। टी सूरत में अल्लाह ताला फरमाए थो हामीम आईन सीन क़ाफ। चौथे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमल वालो फरमाए तो ताहा। पंजी जाए ते अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमल वालो फरमायो अलिफ लाम रा। अल्लाह ताला भी इरशाद फरमायो यासीन। अहिड़े तरीक़े सां कुरान पाक में हिते ॿ टे लफ़्ज़ मिसाल जी हा मीम अलिफ लाम मीम यासीन, पर किथे हिकिड़ो हिकिड़ो हर्फ भी आहे। अल्लाह ताला फरमाए तो नून। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो क़ाफ। असांजो ईमान आहे इहो सभु अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला नाज़िल फरमायो आहे, अल्लाह जो कलाम नाज़िल कयो अल्लाह ताला ऐं नाज़िल फरमाई हज़रत मोहम्मद करीम ते सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलाम इलाही नाज़िल अल्लाह सां ई कयो ऐं नाज़िल कई पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। विच ते वसीलो ऐं वास्तो जिब्रील हूंदो आहे। अल्लाह ताला वटा मक़ाम ख़ास मां ना जो कलाम खणी ईंदो हो ऐं रसूलुल्लाह खे पुॼाए वेंदो हो, पर अल्लाह साईं जो दस्तूर इहो हो त जिब्रील अमीन खे अल्लाह ताला कलाम इलाही जूं आयतूं बि ॾींदो हो ऐं उन्हनि जो तफ़सीर भी अल्लाह पाण ॿुधाईंदो हो। जिब्रील उन आयतुनि खे यादि करे, उन तफ़सीर खे यादि करे
रसूलुल्लाह जी खिदमत में पेश कदो हो अव्वल आयत पेश करे उनकी तशरीह ॿुधाई दो हो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जो ही मतलब बयान फरमायो आहे। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो यो कमाल हो यो मुझे नबी पाक जो मौजूदो हो जो जिब्रील 5 आयतूं पढ़े 10 आयतूं पढ़े 15 आयतूं पढ़े 20 आयतूं पढ़े एटे टाइम ते हिकिड़े टाइम ते 30 आयतूं पढ़े पढ़ी बस कदो हो सब मुझे मुस्तफा के याद थी वेंदो। अल्लाह ताला फरमाए तो इन्ना अलैना जमाहू व कुरआन। ऐ मुझा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुरान पाक मां अल्लाह तबारक व तआला तोड़े मोकिलींदो आहियां उनखे तुंहिंजे सीने में जमा करणो सीने में तुंहिंजे में सांधे रखणो इहो मां अल्लाह जो कमु आहे तुंहिंजे सीने में बि सांढजी वेंदो ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे पढ़ाए छॾींदुसि। जेतिरा सारा तव्हां पढ़िया लिखिया समझदार माण्हू वेठा आहियो मां पोइ खणी अधु कलाक ॻाल्हायां या कलाक ॻाल्हायां या 2 कलाक ॻाल्हायां पर अवां जे मफ़हूम में ज़हन में त ॻाल्हियूं हुजो त ही असां मौलवी साहब ॿुधाई ॻाल्हि पर यादि कंहिंखे कान थींदी अखर यादि न थींदा थोरे सां पढ़ियल हूंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजी ज़िंदगी मुबारक में हिकिड़ो ॾींहुं बि कंहिं दुनिया जे उस्ताद जे आॾो वेही सबक़ कोन वरितो आहे। आम तरह सां नबी पाक अलैहिस्सलाम जे नालनि मुबारकनि मां हिकिड़ो नालो मुबारक मुंहिंजे मुस्तफा करीम जो आहे उम्मीयुन। और मुझा प्यारा दोस्त अज़ीज़ मुसलमान भा नबी करीम जे नालनि मुबारकनि मां हिकिड़ो नालो आहे उम्मीयुन। छा बाबा सभु तव्हां बि चओ सभई चओ उम्मीयुन। इन जी माना अबा वेहो मिली मदीनो मेड़ अथव क़ुरान मेड़ अथव मिली हिते छो था मोड़ा खाओ अॻिते अचो जाइ ख़ाली पई आहे या तरो खिंडिया अजीब बणो यार अजब क़िस्म जा उते वो कलर में वेहन था अॻिते नथा अचनि पर अॻिते का सोनी जगह दिलि मां ख़ाली पिया आहिनि हाणे मां रुॻो तव्हांखे वेहारण जी कोशिशि कयां कुझु ॿुधाइण जी बि कयां। उम्मी जी माना आहे आम तरह सां जेके असांजा मौलवी माना कंदा आहिनि उम्मी माना अणपढ़ियो। मुंहिंजा प्यारा दोस्त अणपढ़ियो त उनखे चइबो आहे जंहिंखे कुझु बि कोन अचे। अल्लाह ताला जल जलालो अमन वारो जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। अल्लमक तोखे मां अल्लाह पढ़ायो आहे मा लम तकुन तअलम जेको अॻ में तूं पढ़ियल न हुई वकान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। ऐं अव्हां जे मथां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो तमामु वॾो फज़ल आहे। पोइ जेके अल्लाह पढ़ाए उनखे अणपढ़ियो कीअं चइबो? अल्लाह ताला फरमाए अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान
कुरान अल्लमहुल बयान। रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमर वारो फरमाए तो त मुझे मदीने वारे साईं के दुनिया जे कंहिं बि माण्हूअ कोन पढ़ायो आहे, जे मुस्तफा खे पढ़ायो आहे त मां रब्बुल आलमीन पढ़ायो आहे। पढ़ाइण वारो मां रब रहमान आहियां। अल्लमल कुरान, जंहिं कुरान सेखारियो, अल्लमहुल बयान, जंहिंखे कुल शइ जो बयान अल्लाह ताला अता फरमायो। उन महबूब खे उम्मी चवण बेअदबी आहे। उम्मी जी माना अनपढ़ियो चवण बेअदबी आहे, पर उम्मी जी जेका असली माना आहे सो तोखे ॿुधायां, इंशाअल्लाह तुंहिंजो ईमान ताज़ो थींदो। उम्मीअ जी माना रुॻो अनपढ़ियो न आहे चाचा। उम्मी अनपढ़े खे न चइबो आहे, ऐं इहो सिर्फ़ नबी करीम जो लक़ब आहे। उम्मी उनखे चइबो आहे जेको कंहिं दुनिया जे उस्ताद वटि न पढ़ियो हुजे, पर दुनिया जा सभई इल्म ॼाणंदड़ हुजे। ज़ोर सां सुभान अल्लाह। माना कंहिं दुनिया जे उस्ताद वटि न पढ़ियो हुजे, कंहिं दुनिया जे उस्ताद उनखे न पढ़ायो हुजे, बल्कि अल्लाह तबारक व तआला उनखे पढ़ायो हुजे, ऐं उन अल्लाह जे पढ़ाइण जे करे जेके बि दुनिया जा इल्म हुजनि से उन्ही खे ख़ुदा ताला सेखारे छॾिया। नबी पाक जे ज़ात बाबरकात असांखे निमाज़ जो इल्म ॾिनो, ज़कात जो इल्म ॾिनो, हज जो इल्म ॾिनो, उम्रे जो इल्म ॾिनो। नबी करीम असांखे ईमान जो इल्म ॾिनो। नबी पाक अल्लाह जे तौहीद जो इल्म ॾिनो। नबी पाक असांखे मलाइकनि जी मालूमात ॾिनी। जन्नत जहन्नम क़यामत जो ज़र्रो ज़र्रे जो नबी पाक बयान फरमायो। उहा कहिड़ी शइ आहे जेका दुनिया में नाहे, अल्लाह जे हबीब बयान न फरमाई हुजे, मुझे मुस्तफा करीम हर शइ बयान फरमाई। हिन में आयो ज़ाहिर में त आदम अलैहिस्सलाम सभिनि जो बाबो आहे। हुज़ूर भी उन्हीं जे नस्ल मां दुनिया में आया, पर शान ऐं मान ऐं मर्तबे में मुझो मुस्तफा सभिनि नबियनि खां आदम खां भी मथे आहे। ज़ाहिर में आदम जी औलाद, पर तूं आदम खां भी आही अवल। रब तोखे कया ख़तमुर रसूल, पैदा को न कया रब तुझे मिसल। सारे आलम में इंसान नबी तुझ शान नथा। ओ कुर्बान नबी घोड़ा मार बचा, जिद जान नबी तुझ शान मथा। छा तव्हांजो ख़्याल आहे मुंहिंजो महबूब आदम जो बि सरदार आहे या न? ईअं न सभई हथ मथे खणो दबान सां। आदम जो बि हाणे हेॾे अचो क़ुर ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा। अल्लाह ताला जल जलालहु अमर वारो फरमाए थो हिन दुनिया में जो कुछ भी मूंखे पैदा कयो आहे या जो कुछ क़यामत ताईं पैदा कंदुसि, ही लाउड स्पीकर आहे, ही तार आहे, ही माइक्रोफोन आहे, हे जगवा, ही गिलास आहे, ही मोबाइल आहे, हीअ बत्ती आहे, ही शामियानो आहे, ही घड़ी आहे, ही कालीन आहे। जो कुछ भी दुनिया में पैदा थी चुको आहे या क़यामत ताईं पैदा थी थो, अञा उहे ज़ाहिर में शयूं कोन थियूं आहिनि। अॼु खां 20 साल 25 30 साल मोबाइल ज़ाहिर कोन हो,
हाणे 20-25 साल खां पोइ ज़ाहिर थियो आहे अञा केतिरियूं शयूं हूंदियूं जेके ज़ाहिर कोन लॻे। अल्लाह ताला फरमाए थो जो कुझु बि मूंखे क़यामत ताईं पैदा करणो आहे उन सभिनी शयुनि जा नाला ऐं इल्म उन जो मां आदम खे अल्लाह मां पढ़ाए छॾियो। मलाइकनि इतराज़ पे कयो असां वधीक आहियूं आदम खे न पैदा कर असां अॻे ई वेठा आहियूं तुंहिंजी इबादत कंदासीं असां गुनाह त कंदासीं कोन हे माण्हू मारींदो क़त्ल कंदो झेड़ा कंदो रत वहाईंदो। अल्लाह ताला फरमायो त ईअं तव्हांजे चवण ते ॻाल्हि कान्हनि अचो त तव्हांजो मुक़ाबिलो करायां। मुक़ाबिलो ईअं आहे आदम जो बि इम्तिहान थो वठां तव्हांजो बि इम्तिहान थो वठां अव्हांखे बि परचो थो करायां हिन खे बि थो परचो करायां। महिरबानी अल्लाह पंहिंजी करे अल्लम आदमल अस्मा कुल्लहा सभिनी शयुनि जा नाला सेखारे ऐं मलाइकनि खे कोन सेखारियईं। हाणे अल्लाह ताला फरमाए थो फअरदहुम सुम्मा अरदहुम अलल मलाइकते अल्लाह ताला हाणे वरी उहे सभई शयूं मलाइकनि जे आॾो खणी रखियूं। हिन जो नालो छा आहे अल्लाह हिन जो नालो छा आहे अल्लाह हिन जो नालो छा आहे अल्लाह हिकिड़ी शइ जो नालो न ॿुधाए सघिया। अल्लाह ताला फरमाए थो आदम ॿुधाए अची जो आदम अलैहिस्सलाम हर पटियो त अल्फ खां इहे ताईं हर शइ जो नालो खणी ॿुधाए छॾे। रब्बुल आलमीन फरमायो तव्हांखे त टको बि कोन थो अचे हिन खे सभु कुझु थो अचे। हाणे ही तव्हां खां इल्म में मथे आहे तव्हां भली नूर जा हुजो भली पाक हुजो भली सुठा हुजो पर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात इंसाननि में मलाइकनि में मखलूक में मर्तबो इल्म खे अता फरमायो आहे। आदम तव्हां खां इल्म में ज़ोर आहे अव्हां खां इल्म में मारे वियो आहे अव्हां खे कुझु कोन थो अचेव हे त तव्हांजो उस्ताद आहे। मौला हाओ सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना मुंहिंजा मौला तूं पाक असां वटि त इल्मु एतिरो हो जेको तो ॾिनो हो ॿियो त असां वटि कोन्हे को। आदम बराबरि मारे वियो अल्लाह ताला फरमायो मारे वियो त हाणे कयोसि सजदो। मारे वियो न हा सही हाणे सजदो कयोसि जेको मथे हूंदो आहे तंहिंखे सजदो कबो कयो हिनखे सजदो। अल्लाह ताला जे हुकुम सां समूरे जा समूरा मलाइक झुकी आदम अलैहिस्सलाम जे इल्म जो इतराफ़ कयो। आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजा दोस्त फज़ल फज़ीलत जो इतराफ़ कयो। अल्लाह से जल जलालु अमन वालो जे हुकुम ते सभई झुकी पिया सजदो करण लॻा। हाणे मां अॻिते कोन थो वञा मूंखे रुॻो इहो ॿुधाइणो हो त जेको आदम महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो शान आदम खां मथे आहे आदम खे ख़ुदा कुल शइ सेखारी। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां अल्लम आदमल अस्मा कुल्लहा। अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़नि जी जमात वेठी आहे अवां जे हिन इलाइक़े जी शख़्सियत बुज़ुर्ग हस्ती सोणो साईं हज़रत हाफ़िज़ इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जंहिं सारी ज़िंदगी अल्लाह जे क़ुरान जी ख़िदमत कई। हिन दुनिया मां वियो त वींदे वींदे हज़ारे शागिर्द छॾे वियो अञा बि उन जे दरगाह ते उहो क़ुरान जो फैज़ जारी आहे इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं जारी हूंदो। उन क़ुरान जी फैज़ जी बरकत एतिरी ही जो तव्हांजे मुल्क जा वॾेरा जीपू काहे ईंदा हुआ उन ज़माने में रिलीज़ जीपू हूंदियूं हो साईं खे मिठू कंदा हुआ साईं असां सां गॾिजी हल अदा काॾे हलां असां ते मुश्किल आहे केस आहे फांसी आहे ज़मीन जो मसइलो नथो तल थिए कि भला हल कलंदर शहबाज़ ते हली दुआ घुरूं। साईं फरमाईंदा मां ईअं न हलंदुसि मां अॻ में बचड़नि खे क़ुरान जो सबक़ ॾेई वांदो थी पोइ हलंदुसि। पोइ ज़ोर भरण ते हलंदा हुआ। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो मुंहिंजो उस्ताद मूंखे ॿुधायो आहे कॾहिं कॾहिं ईअं बि
थींदो हो दरगाह शरीफ़ खां निकिता बाकरानी टिपिया आरी जा टिपिया अॻियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुंहुं न जे दड़े थिया थोरो अॻिते बगी पहुता अब जीप मोटा आया साईं महिरबानी करे हलो हलो कलंदर शहबाज़ ते दुआ हली घुरो साईं फरमाईंदा छो था पंधु करायो कलंदर सोणे मूंखे चयो आहे पंधु न कर कमु थी वियो सभई चओ सुभाणे अल्लाह हथ मथे खणी चओ सुभाणे अल्लाह ऐं वाकई ईअं थींदो हो जो उतो अध तां मोटी ईंदा हुआ त उन वॾेरे जो कमु अॻे ई थियो पियो हूंदो हो कमु करण वारो हक़ीक़त में अल्लाह हुआ अल्लाह खे ताक़त आहे पर अल्लाह जा बांदा अल्लाह जा वली वसीलो बणिबा आहिनि उन वसीले जे सदके दुआ जे सदके ख़ुदा उन्हनि जा कम कंदो हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन तव्हां हिन इलाइक़े में पंहिंजे हाफ़िज़नि खां पुछो त क़ुरान जो लफ़्ज़ आया मां ठाहियो आहे अल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा सुभान अल्लाह तो चओ कुल्लहा कुल्ल जो त अहिड़ो लफ़्ज़ आहे जो तव्हां सां रोज़ ॻाल्हाईंदा आहियो सिंधी ज़ुबान में ॻाल्हाईंदा आहियो मुंहिंजा प्यारा दोस्त हिन जी माना अल्लाह ते थो फरमाए त मां आदम खे कुल शइ जो इल्म अता फरमाए छॾियो अड़े जेको मुंहिंजो हबीब आदम जो सरदार आहे जे आदम खे कुल इल्म मिली वियो तो मुस्तफ़ा के नऊज़ बिल्लाह नंदाल के भित जे पुठियां जी भी ख़बर कान्हे जे मुल्ला चवनि था त नबी खे सुभाणे जी भी ख़बर कान्हे ओ बेवकूफ़ जे आदम खे कुल शइ जी ख़बर आहे त मुहम्मद करीम जी ज़ात जे सीधे में भी कुल शइ जो इल्म आहे चओ मुस्तफ़ा के इल्म आहे हाणे जो मुस्तफ़ा के इल्म बुलंद आवाज़ सां आहे धूड़ जी भी बेइज्जती आहे जो उनजे बूथ में पवे अहिड़े बेअदब खे धूड़ हणण में धूड़ जी बेअदबी आहे और मुंहिंजा प्यारा दोस्त فإن من جودك दुनिया मदरताहा वमिन उलूमिक इल्मल लौह वल कलम जोर सा मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला लोह कलम जो भी इल्म अता फरमाए छॾियो आहे हर शइ जो इल्म अता फरमायो आहे आदम खे जॾहिं हर शइ जो इल्म आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा खे बि हर शइ जो इल्म आहे पोइ जॾहिं जिब्रील अल्लाह वटां तशरीह खणी ईंदो हो महबूब खे ॿुधाईंदो हो पाण ॿुधंदा हुआ पर जॾहिं अल्लाह जे हबीब वटि जिब्रील आयो खणी आयो अलिफ लाम मीम अगे तो कुरान पढ़ी जिब्रील तशरीह कंदो हो पर अज जिब्रील खे भी उहा तशरीह मथां कोई कान मिली आहे रुगो मिलियो तस अलिफ लाम मीम पाण हैरान आहे त आमना जो लाल मूंखे पुछे अल्फ जी माना छा आहे लाम जी माना छा आहे मीम जी माना छा आहे मौला मूंखे त ॿुधाई कान थी मां छा नबी करीम खे ॿुधाईंदुसि अल्लाह ताला फरमायो तूं चुप करे खणी त वञो हमेशा मुंहिंजे महबूब जे आॾो क़ुरान पढ़ी तशरीह कंदो हो हबीब इंतज़ार फरमाईंदा हुआ पर अॼु जॾहिं खणी आयो आहे अलिफ लाम मीम हुज़ूर खिली फरमाइनि था अलिम तो फज़हब ओ जिब्रील मूंखे हिन जी सभु कुझु ख़बर आहे तूं पाण ई पाण हाणे वापसि मोटी वञ
अल्लाह मां तव्हांखे तशरीह करे ॿुधाईंदोसि ऐं उहा तशरीह मूंखे मिलंदी ई। अॼु त मूंखे बि मिली कान्हे का, तव्हां मूंखां अॻे ई था चओ अलिम तो मूंखे ख़बर आहे, फज़हब मोटी वञ, अव्हांखे किथां ख़बर पई? पाण फरमाइनि था जिब्रील इहो तुंहिंजो कमु न आहे, मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। फारसी वारे चयो आहे त मियाने आशिको माशूक रमज़े इस्त किरामन कातिबीन हम ख़बर नेस्त। हे जेके तुंहिंजे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि, किरामन कातिबीन तुंहिंजा राज़ लिखंदा आहिनि, आवाज़ लिखंदा आहिनि, तुंहिंजा अहमाल लिखंदा आहिनि। पर चओ त आशिक ऐं माशूक पाण में रमज़ुनि में ॻाल्हाईंदा आहिनि, उहे रमज़ूं अहिड़ियूं हूंदियूं उनजी ख़बर कुल्हे वारे मलाइकनि खे बि कान हूंदी आहे। आशिक जाने या माशूक जाने। आशिक खे ख़बर त मां छा थो चवां, माशूक सम्झंदो आहे त मां छा थो सम्झां पियो। अल्लाह तबारक व तआला अल्फ ऐं लाम ऐं मीम में नबी करीम सां रमज़ में ॻाल्हायो ऐं उहा अहिड़ी रमज़ आहे जो पाण जिब्रील खे फरमाए था अलिम तू फज़हब जिब्रील तूं हलियो वञ, मूंखे सभु ख़बर आहे। अहिड़े तरीक़े सां जेके बि अहिड़े क़िस्म जा हर्फ़ आहिनि, अलिफ लाम मीम हुजे, अलिफ लाम रा हुजे, हामीम हुजे, हामीम ऐन सीन क़ाफ हुजे, ताहा हुजे, यासीन हुजे, नून हुजे, क़ाफ हुजे, इन जी दुनिया जे कंहिं बि आलिम मौलवी खे ख़बर कान्हे का। हिकिड़ी ख़बर अल्लाह खे आहे जंहिं मोकिलियो आहे कलाम, ॿी ख़बर मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे आहे। अॻिते हलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। हाणे तशरीह तो तमाम डिघी आहे, पर थोरो अॻिते हलाईंदा हलूं, टाइम थोरो आहे। अल्लाह ताला फरमाए थो ज़ालिकल किताब ला रैब फीह। जंहिं क़ुरान में अल्फा, जंहिं क़ुरान में लामा, जंहिं क़ुरान में मीमा, ये क़ुरान जा हर्फ हैं। अल्लाह ताला फरमाए तो ज़ालिकल किताब ला रैब फीह। ही को किताब अल्लाह पाक जो कलाम आहे जंहिंमें कहीं भी किस्म जे शक की गुंजाइश ही कान्हे, को शक न आहे। मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके जे काफ़िरनि खे क़ुरान शरीफ़ पढ़ी पढ़ी ॿुधाईंदा हुआ ऐं उनखे चवंदा हुआ त ॾिसो तव्हां सभिनी खे ख़बर आहे मां नंढो थी वॾो तव्हां में थियो आहियां, तव्हांखे मुंहिंजो बचपन भी यादि आहे, मुंहिंजे समझदारी वारो ज़मानो भी यादि आहे। लबिस्तु फीकुम उमरा, मां तव्हां में वॾी उमिरि रहियो आहियां, 40 साल रहियो आहियां। अवां मूंखे सुञाणो था, न मूं कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे, न कॾहिं मूं धोखेबाज़ी कई आहे, न कॾहिं मूं वाइदे ख़िलाफ़ी कई आहे, न कॾहिं मूं कोई अहिड़ो किनो कमु कयो आहे जंहिं मां माण्हुनि में नफ़रत पैदा थिए। मुंहिंजो जेको बि कमु आहे सो शानदार आहे, नफ़रत खां पाक आहे। मूंखे सुञाणो था पिया, मूंखे को पढ़ाइण वारो भी कोन्हे, अरबत तव्हां भी आहियो। मां दावा थो कयां तो अल्लाह जो कलाम आहे, पर जेकॾहिं तव्हां था चओ त न इहो अल्लाह जो कलाम न आहे, तोखे कंहिं ॿिए पढ़ायो आहे, त पोइ तव्हां बि त वॾा क़ाबिल हो, होशियार हो, ज़हीन हो। अरब तव्हां जहिड़ो को माण्हू ॿियो को क़ाबिल कोन्हे। अचो भला मैदान में। इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन
मिस्लिह। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब उनखे चई ॿुधा त जेकॾहिं तव्हांखे शक आहे जो कुझु अल्लाह पाक मां मुहम्मद करीम खे नाज़िल कयो आहे इन जे बारे में तव्हां शक था कयो त इहो अल्लाह जो नाहे कंहिं ॿिए इंसान ठाहे तोखे पढ़ायो आहे त मां तव्हांखे चैलेंज थो कयां अचो मैदान में अवां पंहिंजा साथी संगी वठी अचो उहे तव्हां सां गॾिजी मां मुहम्मद करीम जे क़ुरान करीम जी सूरत जहिड़ी हिकिड़ी सूरत तव्हां बि ठाहे ॾेखारियो। जेकॾहिं हाजी गुलाम नबी महेसर मरहूम चवे त मां शाइर आहियां त बख्शल चांजो बि चई सघे थो मां बि शाइर आहियां। तो शाइर ठहियो आहे त मां बि ठाहे सघां थो। पोइ घटि वधि बाद जी ॻाल्हि आहे न हुन बि शेर ठाहियो हुन बि शायो पर जेकॾहिं चवे त मां शाइर आहियां ॿियो चवे मां शाइर त आहियां पर शेर नथो ठाहे सघां त कूड़ थो हणे। अल्लाह तबारक व तआला थो फरमाए चवीन जेकॾहिं कंहिं माण्हू जो कलाम आहे कंहिं इंसान जो कलाम आहे अल्लाह जो कलाम नाहे कंहिं इंसान ठाहियो आहे तव्हां बि इंसान हो तव्हां बि अचो ऐं अल्लाह जे क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। ऐं अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो तव्हांखे त मोकिला पर तव्हांजे वॾेरनि खे बि मोकिला अव्हांखे त मोकिला पर तव्हांजे हवारनि खे बि मोकिला अव्हांखे त मोकिला पर अव्हांजा जेके हामी हिमायती आहिनि उनखे बि मोकिलिया। फदऊ शुहदाअकुम सॼो पंहिंजे हिमायत याफ़्ता माण्हुनि खे हिमायत करण वारनि माण्हुनि खे उहे तव्हांजी मदद कनि। उन्ही खे ॿुधायो त 1400 साल गुज़री विया आहिनि अॼु ताईं रूई ज़मीन ते क़ुरान जी जेल जो मौजूदु आहे पर कंहिं इन्ना आतैना कल कौसर जेतिरी सूरत बि ठाहे कान ॾेखारी। इन मां साबित आहे त इहो कलाम इलाही आहे इंसान जो कलाम नाहे। जेकॾहिं इंसान जो कलाम हुजे हा त ज़रूर इंसान को ॿियो ठाहे सघे हा पर ॿिए कंहिं इंसान खां ठही न सघियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे कि अल्लाह जो कलाम आहे जेको अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे नाज़िल फरमायो आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त मोजज़ो बि इन शइ जो नालो आहे जंहिंजे आॾो गैर नबी आजिज़ हुजे। हिकिड़ो हूंदो आहे नबी ॿियो हूंदो आहे गैर नबी। सम्झो था अलाए न माना हिकिड़ो जेको नबी हुजे ॿियो वरी जेको नबी न हुजे उनखे चइबो आहे गैर नबी। नबी नाहे नबी जेको मोजज़ो ॾेखारींदो आहे न उन मोजज़े जे आॾो गैर नबी आजिज़ हूंदो आहे न करे सघंदो आहे। इहो ई त मोजज़ो आहे जो नबी करे सघे ॿियो न करे सघे। जे नबी भी करे तू भी करी मां भी कया तो मोजज़ो रहियो ई कोन को। मोजज़ो हूंदो ई उहो आहे जो को सवाइ नबीअ जे ॿिए खां थी न सघे। हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त पोइ तव्हांखे सवली ॻाल्हि सम्झ में अची वञे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे ज़माने पाक में अबू जहल वस कया हा हुज़ूर करीम खे मआज़ल्लाह सुम मआज़ल्लाह कूड़े करण जा वस कया हा त कूड़ो कयासि पर अबू जहल कूड़ो न करे सघे। हर मामले में मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची हुई। अबू जहल जो हाणे छा कयां मुंहिंजी त हले ई कान थी। यमन में हुन जो दोस्त हो हबीब यमनी नाले मशहूर हो उन्हीअ खे घुरायई वॾो क़ाबिल माण्हू हो आसमानी किताबनि जो पढ़ियल हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो नबी पाक अलैहिस्सलाम सां हुनजी मुलाक़ात कान हुई। हबीब यमनी अबू जहल सां उथंदो वेहंदो हो। जॾहिं अबू जहल यमन वेंदो हो त हबीब यमनीअ जे जाइ ते घर में रहंदो हो महिमानियूं हुनजो खाईंदो हो। वॾो क़ाबिल माण्हू हो। अबू जहल दिलि में सोचियो त मुंहिंजी त नथी हले धीअ काफ़िराणी आहे किथे हिकिड़ो भाउ मुस्लमान आहे त किथे ॿियो मुस्लमान कोन्हे को। ईअं मुंहिंजे महबूब करीम जो फैज़ रोज़ बरोज़ मके जे घर घर में पहुचंदो पियो वञे।
अबू जेल खे तशवीश थी बणाए तो इहो सिलसिलो हलियो त पोइ त बेड़ो ॿुॾी वेंदो। हाणे हबीब तूं वञी कूड़ो करीस कि मुंहिंजी मुलाक़ात कान्हे, मां तुंहिंजे चवण सां वञा थो, तूं मुंहिंजो यार आहे ऐं मूंखे उमेद आहे त मां उन खां सवाल अहिड़ा कंदुसि ये हूंदो नबी, ये हूंदो नबी त पोइ अबू जहल मूं वारियूं ॻाल्हियूं सभु ॿुधाए छॾींदुमि, पर जे नबी न हूंदो त मूंखे पक्का मुंहिंजा सवाल अहिड़ा हूंदा जो ॿुधाए कोन सघंदो। पोइ न ॿुधाए सघंदो त पोइ मां चवंदुसि त बराबरि नबी न आहे ऐं मां हुनखे दावा सां चवंदुसि त तूं नबूअत जी दावा न कर, तूं नबी न आहीं, इहे कम तूं नबी हुजी आहे त ॿुधाए सघी आहे कि छा ॿुधंदुसि कि तूं बसि कर मां वञा सोचंदो रहियो। मुंहिंजो घड़ी घड़ी मुंहिंजो ॾंद भॼी छॾियो। अबू जेल इंतज़ार में वेठो, हबीब यमनी हाणे हुजूर ॾे वञे थो। सोचई दिल में त पहिरों पहिरों उन खां सवाल कंदुसि त जेकॾहिं जादूगर हूंदो त जादूगर जो जादू ज़मीन ते हलंदो, आसमान ते कोन हलंदो। सवाल कंदोसि त जेकॾहिं तूं नबी आहीं त चंड लाहे ॾेखार, ये चंड न नथो त पोइ जादूगर छो त मथे हिन जो पावर न हलंदो। जे भला चंड लाहे ॾेखारी त इहा नबीअ जो कमाल आहे, चंड लाहे सघे थो। ॿियो सुवाल कहिड़ो कि ॿियो सुवाल हुन खां इहो कंदुसि त जेकॾहिं तूं नबी आहीं त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो सुवाल आहे, उहो तोखे ॿुधाईंदुसि कोन, तूं मुंहिंजो उहो सुवाल बि पूरो कर ऐं ज़ुबानी तरह ॿुधाए बि त मुंहिंजे दिलि में कहिड़ो सुवाल आहे। हाणे हिकिड़ो त हुन चयो त चंड जो पुछंदुसि त लाहे ॾे, ॿियो हुनजे दिलि में सुवाल इहो त हुनजी धीअ ही यमन में जेका 14 सालनि जी हुई, ॼमण सां हथनि खां टुंडी हुई, अखियुनि खां अंधी हुई, कननि खां ॿोड़ी हुई, ज़ुबान खां गूंगी हुई, पेरनि खां मंडी हुई, बसि डडरीअ जी डडरी ही हुनखे हथ सां खणी खाराईंदा पीआरींदा हुआ, साओ गोश्त में फाथल हो, ॿी हुन में का शइ कान हुई। हबीब तो चवे त मां चवंदोसां जेकॾहिं तूं अल्लाह जो नबी आहीं त मुंहिंजे दिलि वारो ख्वाब मूंखे ॿुधाए ऐं दुआ कर। दिलि में चऊं त दुआ कर त मुंहिंजी न्याणी चङी भली थिए, छो त अल्लाह जे नबीअ जा हथ अल्लाह कोन मोटाईंदो आहे। हाणे सोचींदो सिधो नबी साईं वटि वियो, हुज़ूर से पंहिंजे आस्थाने ते वेठा, महबूब करीम जी ज़ात बा अख़लाक़ नबी हुयो, केर बि ईंदो हो त हुज़ूरनि खे लख इज़तूं ॾींदा हुआ। पाण सोणे एतिराम सां हुन सां मिलिया, घर में विहारियो, कहिड़ो हाल आहे, कीअं अचणु थियो आहे, चइसि मां कुझु सुवाल खणी आयो आहियां, उहे सुवाल हिकिड़ो ॿुधायां नथो, पूरो करे ॾियो, ॿियो ॿुधाईंदुसि कोन, सुवाल बि ॿुधायो, पूरो बि करे ॾियो। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, तूं ॿई सुवाल न ॿुधाए, तुंहिंजा ॿई सुवाल मां मोहम्मद ॿुधायां बि तो पूरा बि कयां थो। तुंहिंजो नालो हबीब आहे, यमन खां आयो आहे, पंहिंजे मर्ज़ी सां कोन आयो आहे, तोखे अबू जेल घुरायो आहे मुंहिंजे मुक़ाबले जे लाइ। तूं दिलि में सोचे आयो आहे त जेकॾहिं नबी हूंदो त चंड लाहे ॾेखारींदो, जे नबी न हूंदो त चंड कोन लाहे ॾेखारींदो। हाणे अचु त मां तुंहिंजो पाण सुवाल पूरो कयां। पोइ राति जो नबी पाक वटि आयो हो, अल्लाह जे हबीब पाक पंहिंजे आंगुर जो इशारो फरमायो त चंड ॿ टुकर थी, हिकिड़ो टुकड़ो अबू कुबैस जबल ते कयो आहे, ॿियो टुकड़ो मुस्तफ़ा जे पेरनि में अची पियो आहे।
हमरा ज़िद्दी न हो। चओ सुभान अल्लाह, काॾे चओ सुभान अल्लाह। ज़िद्दी न हो, दिल में धक लॻी आहे त अल्लाह जो सचो नबी। पर हाणे अञा हिकिड़ो सुवाल आहे, उहो बि ॾिसां ॿुधाए थो, ऐं पूरो थिए त मूंखे फ़ाइदो आहे, ॼाणी मुंहिंजी चङी भली थी पवंदी। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो, तुंहिंजे घर में हेतिरनि सालनि खां वठी करे तुंहिंजी बीमार न्याणी आहे, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ज़ुबान खां गूंगी आहे, हथनि खां लूली आहे, पेरनि खां लंगड़ी आहे, गोश्त जो लोथड़ो आहे, तुंहिंजे दिल में ख्याल आहे तव्हां चङी भली थिए। ओ हबीब तोखे मुबारक हुजे, तुंहिंजी धीअ चङी भली न थी आहे, पर रुगो चङी भली कान थी आहे। उते यमन में तुंहिंजे घर में हुन मुंहिंजे मथां कलमो पढ़ी ईमान बि आंदो आहे। हमरा खे धक लॻी वियो, चई हाणे देर शादी कयां, क़िबला पोइ मां त हाणे तुंहिंजो मुरीद आहियां। पाण में था पढ़ ला इलाहा इलाहा इल्लल्लाह। जन्नत कंहिंखे वठणी आहे? हथ मथे खणो, खपेव जन्नत? मुझे मुस्तफा वाइदो कयो आहे, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जेको ला इलाहा इल्लल्लाह चवंदो सो जन्नत में वेंदा। सब चओ ला इलाहा इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुदादा हबीब यमनी मुसलमान थी पियो। मुसलमान थियण खां बाद में नबी पाक खे चई क़िबला मूंखे इजाज़त मिले, मां पंहिंजे वतन थी अचां, पंहिंजी न्याणी ॾिसी अचां, दिल ठरी पवंदी, वरी मोटी थो अचां। अल्लाह जे हबीब पाक फरमायो, अबू जहल खे बि मुंहुं ॾेखारींदो वञो। चई क़िबला उन पलीत जे मुंहुं चढ़णो ई कोन्हे, वरी मुस्तफा जो अखियुनि सां दीदार कंदा, हाणे अबू जहल ॾिसणो ई कोन्हे। हू उते वेठो इंतज़ार करे, इजो आयो इजो आयो। ही रातो रात उतां रही पंहिंजे मुल्क यमन हलियो वियो। यमन को वेझो कोन हो, परे हो। मुजाहिदा ॾींहं जो पंधु कई, राति जो पंधु कई। अरब सतोरा राति जो पंधु घणो करे घटि कंदा हुआ, राति जो किथे न किथे सुम्ही पवंदा हुआ, छो त पहाड़ी इलाइक़ो ख़तरनाक हूंदो आहे, जानवर, खॾूं, खूबा, नदियूं, वादियूं, तंहिंजे करे ख़तरो हूंदो हो। ही राति जो बि सफ़र करे पियो त घर वञी पहुचा। आधी राति जो पहुतो आहे, हिन खे वेहण न आयो, सिधो वञी पंहिंजे हावेलीअ जो दर खड़कायईं। दर खड़काइबो आहे त अंदरां माण्हू अचे, दर खोले, अंदरों आवाज़ आयो, केरु? चवण लॻो, मां हबीब आहियां, घर जो मालिक आहियां। तूं केरु आहीं? तुंहिंजो आवाज़ मुंहिंजो अॻे ॿुधल ई कोन्हे, मुंहिंजे घर में तूं केरु आहीं? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अंदरां आवाज़ अचण वारे चयो, जे तुंहिंजो आवाज़ ॿुधल कोन्हे को, का वॾी ॻाल्हि कान्हे, मां दरवाज़ो खोलियां थी, मूंखे ॾिस ऐं सुञाण त मां केरु आहियां। मुदादा उन दरवाज़ो जो खुलियो, उहा बीमार न्याणी हुई, जेका ज़ुबान खां ॼाए ॼमल को गूंगी हुई, हथनि खां लूली लंगड़ी हुई, पेरनि खां मंडी हुई, अखियुनि खां अंधी हुई।
दरवाज़ो जो खोले त पेरनि खां मथे ताईं गुलाब जे गुल वांगुरु सुहिणी लॻी पई हुई। हथ बि सलामत हा, पेर बि सलामत हा, मुंहिंजा दोस्त सॼो जिस्म सलामत हो। दरवाज़ो खोलियई पर दरवाज़े खोलण सां पई चवे ला इलाहा